बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अवां ॾिसो पिया दरिया न्यूज़। आहियां सुभान खोसो। नाज़रीन, मीर आबिद सुंदराणी आख़िर सरदार सलीम जान मज़ारी जे इल्ज़ामनि जे जवाब ॾियण खां इनकारी छो आहे? आख़िर छो पियो चवे त मां मज़ारी वारो अंदाज़ न अपनाईंदुसि? मज़ारी साहब आख़िर इन हद ताईं छो पहुतो आहे जो हू वञी प्रेस कॉन्फ्रेंसूं करे पंहिंजी ई पार्टी जे MPA ख़िलाफ़ु पंहिंजे ई पुराणे इत्तेहादी ख़िलाफ़ु आख़िर शिदत पसंदि छो थी बीह रहियो आहे? हिकु साल पहिरियां जॾहिं मज़ारी साहब खां सवाल पुछिया विया हुआ, उहे सवाल हुया कहिड़ा? साल ताईं मज़ारी साहब आख़िर उन सवालनि जो जवाबु छो न ॾिनो? ऐं हाणे गुज़िरियल ॾींहुं आख़िर मज़ारी साहब खे उहे सवाल छो यादि आया आहिनि? इन सॼे मौज़ू ते अॼु जे हिन व्लॉग में गुफ़्तगू कबी। सरदार सलीम जान मज़ारी कश्मीर जा हिकु सीनियर सियासतदान आहिनि, पुराणा सियासतदान आहिनि, ज़िले नाज़िम बि रहिया, सूबाई वज़ीर बि रहिया। उन्हनि पारां मीर आबिद सुंदराणी ते गुज़िरियल ॾींहुं कंदकोट में प्रेस कॉन्फ्रेंस करे संगीन इल्ज़ाम लॻाया, जंहिंमें इहो लॻाया विया त करोड़ रुपया लॻभॻि अरब रुपए खां वधीक जी रक़म ॿुधाई वई, जेका रक़म मिली ऐं उहे रक़म मीर आबिद ख़ान सुंदराणी कंदकोट शहर मथां ख़र्च करण बदिरां पाण हड़प करे वियो। इन सूरत हाल खां पोइ मुंहिंजी मीर आबिद ख़ान सुंदराणी सां गुफ़्तगू थी। उन्हनि जो इहो चवणु हो त मां मज़ारी साहब जे इन सवालनि जा जवाब या उन वांगुरु अहिड़ी का प्रेस कॉन्फ्रेंस करणु नथो वञा, पर मां इहो सॼो जेको मामिलो आहे उहो पार्टी क़यादत खे ॿुधाए छॾियो आहे, पार्टी क़यादत खे आगाह करे छॾियो आहे। पर मां कंहिं बि सूरत में मज़ारी साहब वांगुरु मज़ारी साहब वारो लहजो न अपनाईंदुसि। आख़िर इहा नौबत आई छो आहे? आख़िर मज़ारी साहब जो जेको पुराणो इत्तेहादी हो मीर आबिद ख़ान सुंदराणी, जंहिंजा हू गीत ॻाईंदो हो, जंहिं उन सां गॾु हुयो, केतिरे अरसे ताईं पाण में गॾु रहिया, पर आख़िर उन टाइम मज़ारी साहब खे इहा करप्शन, इहा कंदकोट जो जेको आहे त तबाह हाली, इहा यादि छो न आई? ऐं आख़िर हाणे अहिड़ो छा थी पियो आहे जो मज़ारी साहब खे कंदकोट जो दर्द जागी पियो आहे, कंदकोट वासियुनि जो जेको आहे तकलीफ़ुनि यादि अची वियूं आहिनि, अची करे प्रेस कॉन्फ्रेंस करे थो। इन खां पहिरियां बि जेको आहे सरदार सलीम जान मज़ारी साहब हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस कई, जंहिंमें बि जेको आहे नालो न खणण सां गॾु मीर आबिद ख़ान सुंदराणी ते जेको आहे इल्ज़ाम लॻाया, उनखे जेको आहे कंदकोट जो लोकल करार न ॾिनो। दड़ी जॾहिं त बिल्कुलु कंदकोट जे वेझो आहे, सरदार सलीम जान मज़ारी साहब इहो बि विसारे वेठो त मीर आबिद सुंदराणी कंदकोट जे दड़ी वारे इलाइक़े जो आहे, त पोइ पाण रुझान मज़ारी खां अची करे त ज़िले नाज़िम थी सघे थो, पाण रुझान खां पंहिंजो भाइटियो भाणेजो घुराए करे उनखे MNA करे सघे थो। हीअ माना अजीब मंतक जो हिकिड़ो सीनियर सियासतदान हुजे, जेको तमामु हिकिड़ो जेको आहे ज़हीन सियासतदान हुजे, उहो इन टाइप जूं वेही हरकतूं करे ऐं जेको आहे त माना अहिड़ा अजीब टाइप जा इल्ज़ाम लॻाए, जंहिंखां पोइ माना हिकु सवाल जनम वठनि था त आख़िर मज़ारी साहब खे थी छा वियो आहे? आख़िर मज़ारी साहब अहिड़ी इन टाइप जा जेको आहे त जेके एक्टिविटी करे पियो, आख़िर इहा छो पियो करे? छा मज़ारी साहब ज़हनी दबाव जो शिकार आहे? छा मज़ारी साहब जेका ईंदड़ इलेक्शन में MNA वारी जेका सीट आहे मीर आबिद सुंदराणी जो मीर शबीर अली ख़ान बिजारणी सां इत्तेहाद थियण खां पोइ सरदार सलीम जान मुमकिना तौर पर जेको लॻे थो उन्हनि जे स्टाइल मां त हू ख़ौफ़ज़दा आहिनि त हू जेका MNA जी सीट आहे उहा विञाए वेंदा। ऐं उन ख़ौफ़ जो हिकु सबबु जेको मां सम्झां थो उहो इहो बि आहे त सरदार सलीम जान मज़ारी जेको पंहिंजो हिकिड़ो इत्तेहादी पैदा कयो, हाजी अब्दुर्रऊफ़ खोसो, उहो तमामु हाणे ताक़तवर थी चुको आहे। मुमकिन आहे सरदार सलीम जान मज़ारी हाणे सम्झे थो त उन जी सियासत ख़तरे जो शिकार आहे, छाकाणि त हाजी अब्दुर्रऊफ़ खोसो साहब बि हाणे जेको आहे त दस्तबरदार न थींदो। ऐं अगरि सीट हिकिड़ी मिली मज़ारी साहब खे त उहा सीट मज़ारी साहब हाजी अब्दुर्रऊफ़ खोसे खे ॾींदो या पंहिंजे भाइटनि या भाणेजनि खे एडजस्ट कंदो। तंहिंजे करे मज़ारी साहब इन अजीब तर्ज़ जो जेको आहे त माना एक्टिविटियूं पियो करे, अजीब तर्ज़ जी प्रेस कॉन्फ्रेंस पियो करे, इल्ज़ाम पियो लॻाए, पंहिंजी पार्टी जे अंदरि जेको आहे लॉबिंग पियो करे, पंहिंजी पार्टी जे MPA ख़िलाफ़ु इल्ज़ाम पियो लॻाए। पर सरदार सलीम जान मज़ारी खां इहे ई साॻा सवाल हिकु साल पहिरियां जॾहिं मां पुछण जी कोशिशि कई हुई, मज़ारी साहब वाइदे जो पको सियासतदान हो, मूंखे बि इहा ख़बर हुई। मज़ारी साहब वाइदो कयो, उन्हनि इहो पाण मूंखे फ़ोन करे चयो त सवाल करण मुंहिंजो कमु आहे, जवाबु ॾियणु मां सियासतदान आहियां, मुंहिंजो कमु आहे। अवां सवालनामो तयारु कयो, मां ईंदुसि, जवाबु ॾींदुसि। 12 सवाल हुया। उन्हनि 12 सवालनि में मुख़्तसर इहो त कश्मीर टाउन कमेटी जा पैसा किथे ख़र्च थियनि था, ज़रिया चवनि था तव्हांजो केतिरो हिसो मुक़ररु थियल आहे, गुडू टाउन कमेटी जा पैसा किथे ख़र्च थियनि था, शहर जी हालत आख़िर तबाह कुन छो आहे,
मुख़्तलिफ़ ऑफिसरनि जी मुक़ररीनि ते जेको आहे त पैसा वतायूं था, तव्हां इहे इल्ज़ाम आहिनि मार्केट में त उनमें तव्हांजो हिसो पती मुक़ररु थियल आहे, इन टाइप जा सवाल हुया। मज़ारी साहब उन सवालनि खां पोइ उन पंहिंजी सॼिनि ॻाल्हियुनि खां जेको आहे आरी थी वियो ऐं जेके जीअं पाण इज़हार कई साहब जो कमु सवाल करणु आहे, मुंहिंजो कमु जवाबु ॾियणु आहे सियासतदान जो, उन्हनि खां आरी थी करे उन शयुनि खे दुश्मनी वारे एंगल में वठी वेही रहियो आहे। त हालत इहा हूंदी आहे जॾहिं मौक़े वठण लाइ फ़ोन करण जी कोशिशि कई वेंदी आहे त फ़ोन अटेंड बि न कंदा आहिनि। बहरहाल मज़ारी साहब के मीर आबिद ख़ान सुंदराणी मथां इल्ज़ाम लॻाइण जो अगरि उहे चाहिनि था त उनखे इहो क़ानूनी आइनी हक़ हासिल आहे त उहे भले उन्हनि ते इल्ज़ाम लॻाइनि, भले उनजा अछा चिटा जेके कंदगोड़ जी उन्हनि हालत कई आहे उहे अची करे बयानु कनि, उनजे ख़िलाफ़ु कोर्ट में वञनि, उनजे ख़िलाफ़ु जहिड़ी तरीक़े हलाए सघनि था। पर उहा इन सूरत में आहे सभ खां पहिरियां मज़ारी साहब खे पाण पंहिंजे सवालनि जो जवाबु ॾियणु घुरिजे। मज़ारी साहब खे पाण इहो ॿुधाइणु घुरिजे त कश्मीर जा पैसा किथे कट थियनि था। मज़ारी साहब ॿियो छॾे ॾे, गुज़िरियल महीने जो उहो हिसाब खणी अची करे हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस करे जंहिंमें ॿुधाए त कश्मीर टाउन कमेटी जा पैसा हिन हंधि ते ख़र्च थिया, त मां मज़ारी साहब खे सलाम कंदुसि। पर इहो मुमकिन ई कोन्हे त कंहिं सूरत में, छाकाणि त हिते जेके टाउन ऑफिसर मुक़ररु कराया वञनि था ॿियनि ते इल्ज़ाम बिल्कुलु लॻाइणु घुरिजे, भले लॻायो, पर तव्हां जेके टाउन ऑफिसर मुक़ररु कयो तव्हां त एडवांस उन्हनि खां चेक था वठो, उन्हनि खे पोस्टिंग रखाइण खां पहिरियों उन्हनि खां चेक वठी करे उहे जेके चेक जा पैसा आहिनि उन ग़रीब जो बिल ठाहे करे तव्हां ते पहुचाइनि था। पैसा पुॼाइण वारा माण्हू बि तव्हां वटि ॿिया आहिनि, इहे ज़रिया सभु कुझु ॿुधाइनि था। पर हालत इहा आहे पंहिंजे गिरेबान में ॾिसण बजाए कंहिं साहब ई त इहो इल्ज़ाम लॻाइण बजाए तव्हांखे ख़्यालु इहो कंहिं साहब ई त इहो तव्हां कीअं इल्ज़ाम लॻाए सघो था त कल्ह असांजो हुजो कल्ह ॿिए जो, तव्हांजे अगरि हक़ में को ॻाल्हाए त उहो तव्हां भलो साहब ई आहे, हीअ त तव्हां इमरान ख़ान वारी सियासत जो तर्ज़ु अख़्तियार कयो पिया। बहरहाल मज़ारी साहब खे इहो हक़ हासिल आहे त उहो भले कंहिं ते तनक़ीद करे, इहो बि उनखे अख़्तियार हासिल आहे त कंहिंजे मुतलिक़ ॻाल्हाए सघे। पर जॾहिं साहब उन्हनि खां सवाल कनि था उहो पंहिंजो दामन साफ़ करे पोइ ॿियनि ते इल्ज़ाम लॻाए, इहो बहितरु रहंदो। अॼु इन प्रोग्राम जा सुभाणे वरी कंहिं ॿिए शू में मुलाक़ात थींदी। अला भाई।